नाज़रीन, अपोज़िशन के इत्तेहाद PDM तहत कराची में PPA की मेज़बानी हेठि जिना ग्राउंड ते रिथियल जलसे जूं तैयारियूं मुकम्मल कई वियूं आहिनि। जलसेगाह में आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी जंडीर सीनियर सहाफ़ियुनि सां जलसे बाबति ॻाल्हि ॿोल्हि कई आहे। अचो त ॾिसूं। जी बिल्कुल, कराची में PDM जो अॼोको जलसो है उन तैयारियों मुकम्मल आहिनि। पिंडाल तैयार है, कारकुननि के अचण जो सिलसिलो जारी है, जिते सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि का मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा PDM में शामिल पार्टियुनि जा कारकुन हिते पहुचनि पिया। उते सहाफ़ियुनि जो तमामु वॾो अंग इन जलसे की कवरेज लाइ मौजूद है। सीनियर सहाफ़ी मौजूद आहिनि। हींअर मूंसां गॾु हिते रफ़ीक भुट्टो साहब मौजूद है, उन सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। भुट्टो साहब, जेको अॼु PDM जो ही ॿियो जलसो है, जेका वफ़ाक़ी सरकार के ख़िलाफ़ गॾियल मुखालिफ़ धुर जी तहरीक है, तव्हां छा पिया भायो, कहिड़े क़िस्म जूं तैयारियूं आहिनि ऐं जलसो कहिड़ा नतीजा ॾींदो? ॾिसो गाज़ी साहब, जेको गुज़िरियल ॾींहुं गुजरांवाला में जेको जलसो थियो उन त वाह वाह करे छॾी आहे। अॼु हे पीपल्स पार्टी हितां जी मेज़बान आहे बिलावल भुट्टो, पीपल्स पार्टी जो जेको शरीक चेयरमैन आहे, जेको चेयरमैन आहे उहो जेको आहे सो हुनजो मेज़बान आहे। ऐं हिते सिंध हुकूमत आहे, पीपल्स पार्टी सिंध जेको आहे पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। ऐं पीपल्स पार्टी जे लाइ इहो अॼु वॾो सुवालु आहे त उहे हिन जलसे खे कीअं भरिनि था ऐं कहिड़ी उन्हनि जी तयारी आहे। तयारी त उन्हनि वॾी कई आहे। सॼी सिंध मां माण्हू जेके आहिनि से उबाड़े खां वठी वेंदे क्यामाड़ी ताईं माण्हू हिन में ईंदा। हेॾां जेको आहे सो हब खां वठी हेॾां कारूंझर खां जेको आहिनि से माण्हू उनजी जेका आहे सा शुरूआति थी वई आहे ऐं माण्हू रस्तनि में आहिनि ऐं वॾा काफ़िला खयों पिया अचनि। ऐं इम्कान आहे त हे जलसो बि जेको आहे सो गुजरांवाला वांगुरु हिकिड़ो जेको आहे सो वॾो जलसो हूंदो। ऐं ॾिसणो इहो आहे त गुजरांवाला वारे जलसे ऐं अॼोके जलसे में लीडरनि जो, जेके पार्टियुनि जा सरबराहनि जेके अॼु हिते तकरीरूं कंदा, उन्हनि जो नैरेटिव छा आहे ऐं उन्हनि जो बयानिया छा हूंदो। छा उहो साॻियो बयानिया हूंदो जेको लंडन मां मुस्लिम लीग नून जे सरबराह जेको उते जेको आहे सो वेठो आहे ऐं उन जेको कुझु ॻाल्हायो हो उनजी त पूरे मुल्क में जमहूरी हल्कनि में वॾी वाह वाह आहे। पर पीपल्स पार्टी कंहिं लिहाज़ खां उन सां उनजे मुकमल बयानीअ सां सहमत न आहे, जेको इज़हार कल्ह बिलावल बि कयो ऐं जेको आहे सो सिंध जो जेको आहे वज़ीर आला उन बि कयो ऐं सिंध जे सदर निसार खोड़ो बि कयो। अरबाब चांडियो असां सां मौजूद है जलसेगाह में। अरबाब, तव्हां सीनियर सहाफ़ी आहियो, सॼी ज़िंदगी तव्हां पॉलिटिकल बीट कई है। ही जेको बाग़ जिना वारो ग्राउंड आहे, हिते मुख़्तलिफ़ पार्टियूं वॾा वॾा अवामी शो कंदियूं रहियूं आहिनि। अॼु जेको ही मेड़ाको आहे PDM जो, छा तव्हां भायो था पीपल्स पार्टी जी मेज़बान आहे, ही मेड़ाको गुजरांवाला खे मल मारे वेंदो या कहिड़ो तव्हांजो तजज़ियो आहे हिन हवाले सां? ॾिसो, अञा त जीअं त गुजरांवाला जी जेका पहिरीं मल्ह उहा त थी चुकी आहे ऐं ॿी मल्ह जी तयारी आहे। इन खां अॻु में इहो चवणु त ही मल्ह मारे वेंदो, हा, इहो अंदाज़ो आहे त पहलवान जेको हिते लथल आहे उहो ॾाढो जाठो जवान आहे, मखण मखण खाधो अथसि, ॾाढा पराठा वराठा खाधा अथसि। ऐं कारकुननि जी जेका उन्हनि जो जेको जोश आहे उन जो अंदाज़ो इहो आहे त सॾु हुयो 4 बजे जो, कारकुन 12 वॻे ई पहुची विया आहिनि। ऐं इहो बि हिकिड़ो अंदाज़ो आहे त चवंदा आहिनि न, कराची जे मौसम ऐं सियासत जो भरोसो न आहे। पहिरियों दफ़ो इहो थिए पियो त कराची जो मौसम बि जियालनि ते कुझु महिरबानी थी वियो आहे ऐं मौसम में बि थोरी जेका आहे माना ईअं खणिजे त उर्दू में चइजे अंगड़ाई ली है मौसम ने। ऐं उन खां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि जा जेके हिते अचणु, हुननि जा इंतिज़ाम इहो ॿुधाइनि पिया त जलसो वॾो थींदो। जेसीं ताईं तजियाती ॻाल्हि आहे त अवां ॾिसो त अगरि हिकिड़ी ॻाल्हि कजे त जेकॾहिं तव्हां हीउ मैदान JUI खे अकेले ॾियो त बि भरे वेंदी आहे ऐं माज़ी में भरियो बि आहे उन्हनि। अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अकेलो बि ॾियो त गुज़िरियल 18 अक्टूबर जो जलसो आहे उन में बि उन्हनि इहो मैदान भरियो हो। हाणे नून लीग जेका आहे उन जे लाइ कराची में एॾो वॾो पावर शो मियाज़ साहब जी मौजूदगी में थी सघे थो, पर उहो आहे कोन। तंहिंजे करे हे 3 वॾियूं पार्टियूं ऐं ॿियो जेको ख़ासि फैक्टर आहे कराची में उहो पठाणनि जो हूंदो आहे। पठाणनि जूं बि टई जेके तंज़ीमूं आहिनि, जेका पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी, उन खां गॾु अवामी नेशनल पार्टी, उहे बि हिन इतिहाद जो हिसो आहिनि। इन करे हुननि जो बि हिते अचणु ऐं पीपल्स पार्टी जो JUI जेको नून लीग जो ऐं 12 जेके ॿियूं पार्टियूं उन्हनि सां गॾु आहिनि, बलोच में आहिनि नेशनल पार्टी वारा, त लॻे थो त जलसो वॾो थी। अॼोके जलसे जी कवरेज लाइ सुबुह खां वठी सीनियर सहाफ़ी हमीन सूमरो साहब भी हिते मौजूद है। हमीन साहब, तव्हां पॉलिटिकल बीट करियो था, उर्दू मीडिया में आहियो, मुख़्तलिफ़ इवेंट्स सियासी पावर शोज़ तव्हां ॾिसो पिया, एक्सपेक्टेशन छा आहे त अॼु वारो ही जलसो असरअंदाज़ थींदो मुल्की सियासत ते? यकीनन गाज़ी साहब असरअंदाज़ थींदो, छो त अॼोकी हिन जलसे जी हिकिड़ी नई शइ जेका मूंखे नज़र आई उहा इहा आहे त जेको जज़ीरनि वारो मसइलो आहे सिंध जो, सिंध जे ॿेटनि ते जेको वफ़ाक़ जे तरफ़ां कब्ज़ो कयो वियो आहे, त पीपल्स पार्टी अॼोका जेका PDM जी जेका एजेंडा आहे उन में इहो नओं नुक़्तो बि शामिलु करायो आहे
त इहा बि हिकिड़ी सिंध वारनि जे लाइ ख़ासि तौर ते अॼु जेको हीउ जलसो थी रहियो आहे PTM जो, उन हवाले सां हिकिड़ी नई पेशरफ़्त बि आहे त हाणे इहो जज़ीरनि जो मसइलो न सिर्फ़ु सिंध जो बल्कि जेका मुल्की सतह जी हिकिड़ी पॉलिटिकल हिकिड़ी मूवमेंट हले पई, तहरीक हले पई PTM जी, उन जे एजेंडे जो बि इहो हिसो आहे। त इहा हिकिड़ी पीपल्स पार्टी जी कामयाबी चए बि। बाक़ी रही ॻाल्हि हिन अॼोके जलसे जी, त यकीनन तयारियूं हिकु हफ़्ते खां हलनि पियूं। हिन हवाले सां ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी त वॾी तयारी कई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बि कारकुननि खे घुरायो वियो आहे। उनखां अलावा जियाला जेकॾहिं घटि पहुता त उन जी कमी पूरी कंदा JUI जा कारकुन, छो त इन में को शक न आहे त JUI हिकिड़ी वॾी कुवत आहे। ख़ासि तौर ते मदरसनि जा तालिब ऐं जेकी ॿिया मज़हबी जेके सोच रखण वारा माण्हू आहिनि, उहे JUI जो हिसो आहिनि ऐं उहे वॾी तइदाद में अॼु ईंदा। उनखां अलावा बाक़ी रही ॻाल्हि नून लीग जी, त नून लीग जो सिंध में एतिरो वज़न कोन्हे, हुनजा कारकुन हेतिरा कोन्हनि के, ऐं सिंध हुननि जी तरजीह बि न आहे। छो त माज़ी में बि जेको नवाज़ शरीफ़ जो इक़्तिदार रहियो, उन में सिंध ऐं वफ़ाक़ जा तालुकात इन्हनि ई मामलनि ते ख़राबु रहिया। आम माण्हू बि अॼु ईंदा, छो त महांगाई जो जेको इशू आहे उन माण्हुनि खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। हिन हुकूमत जूं जेके मुआशी पॉलिसियूं आहिनि, बेरोज़गारी में इज़ाफ़ो थियो आहे। इवन असां जेके मीडिया वर्कर आहियूं, तव्हां ॾिसो त उन्हनि जो बि हिन वक़्तु काफ़ी इस्तेहसाल थियो आहे। खोड़ सारा इदारा माली बहरान जे करे बंदि थी विया आहिनि।